उन्हनि असां सां दुश्मनी न पर फैसले जी भनकड़ी करे मीर शाहनवाज खान सां भी दुश्मनी कई अथऊं। असां पंहिंजे ज़ाती दुश्मननि में उलझियल ज़रूर आहियूं पर असांजा वॾे में वॾा दुश्मन तव्हां आहियो। सूबेदार में एतिरी हिम्मत न आहे जो हू मुंहिंजे माण्हुनि में हथ विझे। तो मथां जेकी हमला थिया आहिनि उहे बि सभु तुंहिंजी कावड़ जो नतीजा आहे। मुनपरी मुंहिंजी अमानत आहे ऐं उनखे मां दुश्मननि जे हवाले करणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। जन तव्हांजी दुश्मनी मुराद वारनि सां आहे या हिन पूरे ॻोठ सां? हिनजे मौत जो वक़्तु मां पाण तय कंदुसि। मुंहिंजे मुंहं ते कार मले ऐं कुआर पहुचण जा ख्वाब बि ॾिसे। जिते औरत ज़ात अलील थिए, जिते रिश्तनि जी तज़लील थिए, जिते न्याय हुजे नाया उन क़ौम जो आख़िर छा थींदो, उन क़ौम जो आख़िर छा थींदो। जिते दोखा ऐं दुलाब। तव्हांजे अखियुनि जे आॾो जे मां कंहिं ॿिए जी थी वञा त मूंखे माफ़ करे छॾिजो। जिथे दोखा ऐं दुलाब। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।